ठग ठगे जग खे, सियाणो ठगे ठग खे। चवन था त कंहिं शाहूकार जी पीरीअ में पुठ पधरी थी, तंहिं करे शहर जा माण्हू खेसि मुबारकूं ॾियण विया ऐं केतिरा त मिसरियुनि जा थाल ऐं ॿिया तोहफ़ा खणी विया। हिकिड़ो मुहाणो जेको संदसि दर जो दुआगो हो, सो बि 2 पल्ला खणी वटसि पहुतो। शाहूकार जे दिल में हुन ग़रीब मुहाणे जे ग़रीबाणे तोहफ़े एॾो त असर पैदा कयो जो खेसि 10 कलदार रुपया ॾिनई। जॾहिं कंहिं लोभीअ हीअ ॻाल्हि ॿुधी तॾहिं ख़्यालु कयई त शाहूकार खे मुबारक ॾियण लाइ तोहफ़ो खणी वञा त जीअं उन जे एवज़ कुझु वधीक कमाए अचां। इहो ख़्यालु करे हिकिड़ो मतारो दुंबो 2.5 रुपयनि में ख़रीद करे शाहूकार वटि तोहफ़े तौरु खणी वियो। शाहूकार त हुनखे धुरऊं सुञाणंदो हो, सो अजब में पइजी वियो त कीअं अॼु हिन दुंबो आंदो आहे। पुछांइसि त दुंबो घणे ख़रीद कयो अथई? चयईं त साईं 2.5 रुपयनि में। शाहूकार क़िसे खे ताड़े वियो, सो हुनखे चयईं त तो बि तोहफ़ो आंदो आहे, पर मां तोखे इन खां बि सुठी चीज़ थो ॾियां। लोभी ॾाढो ख़ुशि थियो, पर जॾहिं ॾिठईं त शाहूकार हुन लाइ हिकु पल्लो आंदो आहे तॾहिं तरो ई लॻी वियसि। शाहूकार चयुसि त घेटो 2.5 रुपयनि में आंदो आहे त मूं वरी ही पल्लो 5 रुपयनि में वरितो हो जो तोखे ॾियां थो। लोभीअ दिल में चयो त मूं बि घणनि खे ठगियो, पर हिन त मूंखे बि ठगे वरितो। जॾहिं माण्हुनि में इहा ॻाल्हि आम थी तॾहिं कंहिं ईअं चयो त ठग ठगे जग खे, सियाणो ठगे ठग खे। मतिलब जेको घणो लोभ कंदो सो ज़रूर नुक़सान पाईंदो। दोस्तो, पंहिंजे प्यारनि दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर ज़रूर कजो।